अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ज़बरदस्त नई अपडेट ॾियण वारा आहियूं तकरार ड्रामे जे बारे में। छा नेक्स्ट एपिसोड में बख़्त हाणे इस्पताल में पंहिंजे चाचा खे मारे छॾींदो भावल खे, या वरी जेको आहे नओं मौक़ियो ताड़ींदो, या उन खे इस्तेमालु कंदो मीर जे ख़िलाफ़ु? छा थियण वारो आहे? छा सिजावल ख़ान हार मञी वेंदो मीर जे बारे में वक़्त जे अॻियां, या वरी को नई गेम खेॾी वेंदी? दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त भावल जो ही बची वञणु इहो तव्हांखे पोइ एपिसोड में असां लगातार ॿुधायोसीं छा जे करे ऐं कीअं। नेठि अॻिते हली तव्हां ॾिसजो त भावल खे वरी वक़्तु कंहिं नए तरीक़े सां कमु उन खे आज़माईंदो ऐं भावल ऐं वक़्तु इहो वञी सिजावल वटि वेंदा। उनखे ख़बर आहे त मीर खे उन जी सपोर्ट आहे ऐं नवाब खान गुत ॾींदो, चवंदो भावल खे वञी सिजावल जे साम्हूं बीहार। ऐं पोइ इन्हनि जूं सिजावल ख़ान सां ॻाल्हियूं थींदियूं। सिजावल ख़ान वरी सम्झाइण जी कोशिशि कंदो वक़्त खे, भावल खे, लेकिन जेको आहे भावल मञंदो ई कोन, उन खे वक़्त जी चुर चवंदी। बहरहाल अचण वारनि एपिसोडनि में इहे नेक्स्ट एपिसोडनि में बहितरीनु कहाणी थींदी ऐं मूंसां बि परेशान थी वेंदो त भावल जे मथां आख़िर इहो हमिलो कयो कंहिं। नवाब खान मूंसां दोस्ती कयूं वेठो आहे ऐं वरी हमला बि करे थो माण्हुनि ते, मतिलबु गेम खां मुड़े कान थो। बहरहाल हू बि पंहिंजी पूरी कोशिशि कंदो।